दादू रिपोर्ट फिदा हुसैन पहवर। अस्करिया ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान ज़िले दादू यूनिट तरफां जश्न योमे इमाम सज्जाद प्रोग्राम 2021 की शुरुआत कंदे पुरनूर पुरवकार ऐं मुनफरिद अंदाज़ सां मल्हायो वियो। इफ्तिताही कलमात यूनिट ज़िले दादू के सदर मुशीब खान अदा कया। मेहमान ख़ास ज़वार फिदा हुसैन शाह काज़मी, अस्करिया ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान के निगहबान काउंसिल जा रुकन इरशाद अली झंडार, प्रोफेसर फजल हुसैन अस्करी और अलामा सैयद ताहिर हुसैन काज़मी जिन हुआ। इन प्रोग्राम में योम इमाम सज्जाद अलैह वलादत बासादत इमाम अली ज़ैनुल आबिदीन की आमद जो केक पिण काटियो वियो। तंज़ीम तरफां दादू शहर के बिना फ्लेक्स और झंडन सां सिंगारियो वियो। सॼो शहर अस्करिया के नारनि सां गूंजंदो रहियो। हिन प्रोग्राम की निगरानी डिविजनल सदर एहसान खोसो, जनरल सेक्रेटरी कामरेड अल्लाह बचाए इनकलाबी, ज़िले सदर अली हसन लिगारी, ज़िले नायब सदर महबूब अली उर्फ भूरल जोयो, यूनिट नायब सदर नूरल जमाली, वसीम सुमरो और ज़वार आमिर लुंड बलोच शिरकत कई। आखिर में दुआ खैर और न्याज़ इमाम मेहदी अलैहिस्सलाम तक़सीम कयो वियो। 11 मौज़न शुरू थी विया। मस्जिद की हर कुंड का आवाज़ आज़ान अचण शुरू थी वही। मौला एक दफ़ो ख़ामोश थिया। जेॾीमहिल मौज़न अशहदु अन्ना मुहम्मद रसूल अल्लाह की जगह ते पहुतो, एक दफ़ो मौला फरमाइनि था, ए मोहम्मद रसूल अल्लाह की गवाही ॾियण वारा, तोखे मोहम्मद की इज़्ज़त जो कसम आहे। हिकिड़ो दफ़ो ख़ामोश थी जाए। चवनि था मौज़न ख़ामोश थियो। हिकिड़ो दफ़ो सैयद साजिदीन मौला तोक में हथ विझंदे पंहिंजो पाको पाकीज़ा गर्दन मथे कंदे इन मलून सां मुखातिब थींदे फरमाइनि था, ए यज़ीद ॿुधा त सही, इहो मोहम्मद तुंहिंजो नानो आहे या मुंहिंजो नानो? जेकॾहिं तूं तो चाहे तो तुंहिंजो नानो आहे, तो तूं कूड़ थो ॻाल्हाए। जेकॾहिं तूं चए थो मुंहिंजो नानो आहे, तो ॿुधाए तूं आले मोहम्मद सां अहिड़ो हशर छो कयो आहे? चवनि था सैयद साजिदीन जी जेका इज़्ज़त अज़मत ऐं इहा दिलेरी आहे, इन दिलेरी लबनान जे शीयनि जे अंदरि जेका दिलेरी आई आहे, उन दिलेरी जो सबबु सैयद साजिदीन जा खुतबा आहे। ख़ुदा जो कसम आहे। बसि आख़िरी ॻाल्हि तव्हां मोहम्मद जी ज़हमत तव्हां ॾिठो हूंदो, न ॾिठो अथव त अॼु बि वञी यूट्यूब ते ॾिसजो। जहिड़ी वक़्तु 2005 या 7 में लबनान ऐं इसराइल जी जंग लॻी, हाणे बि दुनिया जा सब दहशतगर्द, दुनिया जा सब मोतबर, दुनिया जा सब मुजेरी, दुनिया जा सब ताक़तवर इसराइल खां डिॼनि था। चवनि था इन्हनि जी जेॾी महिल टकर अली वारनि सां थियो, हिज़्बुल्लाह सां जेॾी वक़्तु इन्हनि जो टकर थियो।